सभिनी खां पहिरियों गुरबाणी टेकड़ो गीत चई इन ते ही सॼो सत्संग। सब कुछ घर में बाहर नाही, बाहर डोले भरम भुलाई, बाहर डोले भरम भुलाई, गुर प्रसादी जिन अंतर पाया, गुर प्रसादी जिन अंतर पाया, सो अंतर बाहर सुहेला जियो, सब कुछ घर में बाहर नाही, बाहर डोले भरम भुलाई, बाहर डोले भरम भुलाई, गुरु प्रसादी जिन अंतर पाया, गुरु प्रसादी जिन अंतर पाया, सो अंतर बाहर सुहेला जियो, मन पीले सुन शब्द विचारा, जिम जिम बरसे अमृत धारा, अमृत धारा, मन पीले सुन शब्द विचारा, झिम झिम बरसे अमृत धारा, अमृत धारा, झिम झिम बरसे अमृत धारा, मन पीवे सुन शब्द विचारा, मन पीवे सुन शब्द विचारा, आनंद विनोद करे दिन राती, आनंद विनोद करे दिन राती, सदा सदा हर केला जियो, मन पीले सुन शब्द विचारा, झिम झिम बरसे अमृत धारा, अमृत धारा, जन्म जन्म का विछड़या मिलिया, साध कृपा ते सूखा हरिया, साध कृपा ते सूखा हरिया, सुमत पाए नाम धियाए, सुमत पाए नाम धियाए, सदा सदा हर मेला जियो, मन पीवे सुन शब्द विचारा, झिम झिम बरसे अमृत धारा, अमृत धारा, मन पीवे सुन शब्द विचारा, झिम झिम बरसे अमृत धारा, अमृत, जियो जल तरंग जल समाया, त्यों ज्योति संग ज्योति मिलाया, त्यों ज्योति संग ज्योति मिलाया, कहो नानक भ्रम कटे किवाड़ा, कहो नानक भ्रम
कटे की बारा बहुर न होए चूल्हा जियो झिम झिम बरसे अमृत धारा शब्द विचारा झिम झिम बरसे धारा मन पीवे शब्द विचारा सब कुछ घर में बाहर नाही बाहर डोले परम बुलाई बाहर डोले परम बुलाई गुरु प्रसादी जिन्हें अंदर पाया गुरु प्रसादी जिन्हें अंदर पाया जो अंदर बाहर सुहेला जियो मन पीवे सुन शब्द विचारा झिम झिम बरसे अमृत धारा मन पीवे सुन शब्द विचारा झिम झिम बरसे अमृत धारा अयो कुछ सब कुछ घर में बाहर नाही बाहर डोले सो भरम भुलाए सब कुछ तुझे घर में चाहे तुझो घर हुजे घर ॿई आहिनि हिकु घर पंहिंजो घर आहे मां त चवां पंहिंजो घर मंदिर अथव जेको बि पंहिंजो घर आहे असांजो सचो मंदिर आहे तव्हांजी सेवा जेको घर में कमु कयो था या पूजा भाई मुंहिंजो ज्ञान थोरो अटके अथई तव्हां पूजा सम्झंदा आहियो कंहिं ॿाहिरि मंदरनि ते मां त चवंदा आहियां पंहिंजो घर ऐं तव्हांजो जेको दुकानु इहो बि तव्हांजो मंदिर आहे मां सभिनी खे निवेदन कंदा जी दुकान थी जूं दुकान हलाए थो सम्झ इहा पूजा थो कयां मां सभिनी खे चवंदा आहियां दुकान ते मंदिर बि न ठाहे घर में बि मंदिर न पर कोई अहिड़ो रूम ठाहे बिल्कुलु वार्तानुकूल अथी त हिकिड़ो सुंदर रूम ठाहे जंहिंमें तूं वेह माण्हू भॻवाननि खे विहारींदा आहिनि सम्झंदा आहिनि हिते भॻवानु आहे हिते न आहे पर सच थी सच गुरु नानक जी जयंती जो ॾींहुं थो हले उन ई गुरु नानक अंदर बसे न बाहर जा अमृत छोड़ काहे विख खा अंदर तुझे बघर स्वामी साहब जो सलोक मां चवां स्वामी साहब दड़को दड़को ॾेई करे स्वामी साहब तव्हां छा था सम्झो पिया असां सिंधियुनि खे अञा एॾो क़दुरु कनि मां सची गीता था सच्ची गीता असांजो स्वामी साहब जा सलोक हिकु हिकु वेदन सां हिकु हिकु अखर 2200 सलोक उनखे उखेल त मां चवां सभु शास्त्र उन में अची वञे हिते जेके ख़बर हुजे जेके स्वामी साहब जे सलबकनि जो क़दुरु हुजे स्वामी साहब असांजे सिंधी मां त ईअं सोचो त असांजे सिंधी कोई शास्त्र कान्हे को असांजे सिंधी प्योर सिंधी अथव स्वामी साहब जा सलोक असां सिंधी चैनरा सिंधी लुंड पाकिस्तान में जंहिं पंहिंजे गुरु मिश्र मेघराज जे
गुरु जी सानिध्य में गुरु जी चरणन में वेही करे सिर्फ उन सां सत्संग कई तो उनजो बोध खुलियो। गुरु ही आहे जो इहो ज्ञान कराईंदो छाजो इन घर जो गुरु ही आहे। बाकी इन शास्त्र पढ़ंदे मन मते सां अर्थ लगाईंदे कहें शास्ता गुरु आहे शास्ता उनके द्वारा तू अगर समझंदे तो शास्त्र इन शास्त्र तू केडो भी पढ़ नहीं थी समझ में नहीं पंहिंजा मतलब कढंदे पंहिंजा अर्थ कढंदे गुरु के द्वारा इन बारन के विहारे छॾियो जा ये स्वामी साहब जो सलोक थोड़ा बटरे समझंदव मां चवां कोई असां के छॾण जी ज़रूरत न आहे न घर न दुकान न ॿार सॼो इते ई जंहिंजो जेको घर आहे जंहिंजो दुकान आहे ये सब परमात्मा जो ही ठहियल आहे। इतो माण्हू बुशा कंदा आहिनि निंदा कंदा आहिनि घर छॾियऊं दुकान छॾियऊं तॾहिं वञी असां कुझु मिलंदो। अरे छो छॾियो असां शादियूं कयूं ॿार ॼणे आहिनि छो छॾियऊं कुझु कंहिंखे छॾण जी काई ज़रूरत ही कान्हे का। अॼु को सत्संग सम्झी करे मां आख़िरी में कोई चवे भाई हा बाबा असांखे छॾण खां पोइ कुझु थींदो कुझु न थींदो। मां अनुभव सां निकर तो चवां पुराने ढप जो कोई सन्यास हुयो जेको पहिरियों हुयो माण्हू सम्झंदा असां काथे घर छॾे करे वञूं ॻाढ़ा कपिड़ा पाए वञी रहियूं असांखे भगवान मिलंदो न मिलियो अथव। अञा वरी भी गृहस्थी खिले तो नचे तो मुस्कुराए तो खुश आहे उते त ईअं बुटियल पिया आहिनि ॼणो भाई तव्हां सम्झो था भगवान पातो आहे कान पातो अथव। उनजे पोतों शाल थिया पहिरियों हे त हाणे ॾाढो सुठो ज़मानो अचे न त माण्हू पहिरियों घर छॾे करे हाणे खां 5 साल पहिरियों भी मां ॾिठमि मां खोड़ माण्हू घर छॾे करे वञी कंहिं गुरू वटि वञी आश्रमनि में वञी रहिया जंहिंजे पोतों खोड़ ग़लति थियो उन्हनि जा ॿार अनाथ थी विया। ॿार ॼणी करे तूं वरी हली विया होॾे तुंहिंजा ॿार भीख था पिननि पिया तुंहिंजी ज़ाल ग़लति कम में हली वई आहे ऐं तूं चए थो मूंखे भॻवान मिलंदो कोई भगवान न मिलंदी कुछ भी न थींदी पोतों ॿियनि खे रोआरे करे तूं वञी थो पियो होॾे। हाणे भी मार्के माण्हू ईअं चवंदा आहिनि बाबा इहो घर छॾियऊं त कुझु वञ कोई छॾिणो न आहे कुझु बि छॾिणो न आहे इते ई घर में हे स्वामी साहिब जा सलोक स्वामी घर में घर स्वामी घर में घर तय में घर अघर थी स्वामी घर में घर मन बुधवाणी अखों परे इंद्रन अगोचर अहिड़ो पुरख अमर गुरुअ लखायो ज्ञात सां अहिड़ो पुरख अमर गुरुअ लखायो ज्ञात सां। स्वामी घर में घर तय में घर अगर भाई मुंहिंजो घर मुंहिंजो मंदिर आहे तंहिं में वञी हे घर हे शरीर यो परमात्मा जो घर आहे। आनंद परमात्मा हिते ई थी ऐं इनखे छॾे करे असां जेको ॿ प्रकारनि जा माण्हू थींदा आहिनि हिकिड़ा ईश्वरवादी हिकिड़ा संसारवादी। संसारवादी सदाई दुखी सदाई और ईश्वरवादी सदाई आनंदित खुश। ईश्वरवादी केड़ा ईश्वरवादी वे जै पहिरियों पंहिंजे अंदर में जेको गीत हलियो गुरबाणी जो सब कुछ घर में सब तुझे घर में थी बाहर नहीं पहिरियों हिते तू पंहिंजो उनखे ॾिस हिते ही ईश्वर वेठो थी हिते
हिते थी हिते बिल्कुल बार बार चवां तू बाहर तो बोले पियो बोलणो इते थी इते ही आनंद थी इते ही स्वर्ग थी इते ही और इते ही वरी नरक भी थी। हाँ तू संसारवादियां या ईश्वरवादियां जे ईश्वरवादियां जे आत्मवादियां जे परमात्मवादियां तो इते ही भगवान बैठो थी जे सच्चो भगवान थी तो इते सभी जे अंदर सामी घर में घर तुझो घर वरी ये घर वरी एमे जेको असली घर आ उनजो कोई घर काने सामी घर में घर ते में घर अघर उनजो कोई ये घर ना आहे इन में वरी ये छड़जंदो वो थोड़ी मरंदो उनजो कोई घर काने वो न मरंदो शरीर मरंदो बार बार पे मरंदो बार बार जेस ताईं उनके न जातो थी पंहिंजे घर के तेस ताईं पुनर्जन्म पुनर्मृत्यु पुनर्जन्म पुनर्मृत्यु पियो मृत्यु ईंदी पियो जन्म थींदी पियो मृत्यु थींदी अचणो तोखे हिते ही थी हिते जंहिं ॾिठो तो ॿाहिरि भी जंहिं हिते ॾिठो तो वरी ॿाहिरि वरी केरु आहे ॿाहिरि केरु आहे ॿाहिरि संसार न आहे परमात्मा है बाहर परमात्मा है मां चवां तू जॾहिं हिते ॾिठो तो तुझी माँ में केरु आहे तुझी ज़ाल में केरु आहे तुझे पुट में केरु आहे तुझे ससु सहुरे में तुझे भाउ भाॼाईअ में केरु आहे जॾहिं तुंहिंजे हिन में उहो आहे त वरी उन्हनि में ॿियो आहे छा जॾहिं हिनखे ॾिसंदे तॾहिं ही हिनखे अंदरि ॾिस हिते वेठो थी तल सिर्फ़ु टे शरीर जो तल मन जो तल इन्हनि खे पार करणो पवंदे शरीर हे मंदिर आहे वरी हिन जे पोइ मन आहे मन खां पार थी पोइ थी तल उन परमात्मा जो तल जेको अघर आहे जंहिंजो कोई मृत्यु कान्हे उहो ही परमात्मा तव्हां सम्झंदा आहियो परमात्मा कोई व्यक्ति आहे कोई माण्हू आहे धारणा ई अहिड़ा कोई आकाश में वेठो हाणे आकाश में वेही ऐं परमात्मा या स्वर्ग ऐं नरक आकाश में आहे आकाश में कोई स्वर्ग ऐं नरक ये तव्हांखे धर्मायो वियो आहे मथे स्वर्ग मिलंदी कहिड़ो स्वर्ग मिलंदी इते ई जीअर ई स्वर्ग थी इते ई नरक थी पाण खे ॾिस पहिरियों अदर ॾिसणु चालू करे छॾ तू नरक में आ या स्वर्ग में आ ईश्वरवादियां आत्मा में तुंहिंजी दृष्टि आहे त ॿाहिरि बि उनखे ॾिसंदे तू सदा ई आनंदित हूंदो ऐं ॾिसे थो संसार ॾिसे थो पंहिंजो पाण खे मन ऐं शरीर त दुखी उहो त नरक हिते ई थी मन ही सभु ग़लति कमु कराईंदो थी ऐं हिते थी हे जॻह जेके चवंदा आहिनि हृदय थी परमात्मा जो घर उन हृदय में कॾहिं भी कूड़ घृणा वैर झगड़ो ठगी बिल्कुल हिते हे मस्तिष्क में मन में थी मन ही सॼो ग़लति कराईंदो थी हृदय कॾहिं न कराईंदो माण्हू मूंखे चवंदा आहिनि बाबा हिकिड़ो मन चए थो हा ऐं ॿियो मन चए थो न हाणे मां कंहिंजी ॿुधां मां जेको हा चवई थो वो तुझो हृदय थी हा वो सदाई हाराईंदी और मन सदाई जीतण जी कंदी हृदय कॾहिं न चवंदी त मां खटां हृदय चवंदी तूं खट हृदय में परमात्मा वेठो आहे हृदय कॾहिं न चवंदो त मां कंहिंजे मथां ऊच थियां हृदय मन चवंदो मां हिन जे मथां मालिकियत थियां ज़ाल जे मथां कयां पुट जे मथां कयां ऐं हृदय चवंदी न मुंहिंजो पुट भी जेको चए मां उन जे मथां हावी न थियां छो जो उन पुट में भी उहो परमात्मा ॾिसे थो वो ईअं न चाहींदो त मां पंहिंजे पुट जे मथां हावी थियां ऐं पंहिंजे पुट जे मथां मां मालिकियत कयां साम्यत्व कयां हृदय न चवंदो हृदय में प्रेम आहे
प्रेम ही परमात्मा है। ता प्रेम छाता संत पिया, जिथे प्रेम आ उते परमात्मा है। ता परमात्मा के टिकाणे मंदिर में था कोई, और घर में प्रेम काने वो सोचो था तो भगवान वेठो आहे। अरे घर में जिथे हिते तुझी जगह हिते इनके ॾिसंदे तो तुम्हें प्रेम पैदा थींदे। तू पंहिंजी माँ में ॾिसंदे, पंहिंजे भाउ में, पंहिंजे पुट में, सब में उनके ॾिसंदे प्रेम। जिथे प्रेम आ परमात्मा कोई व्यक्ति ना है, इते ही सभिनी में इते ही आहे। पर इनके लखण जे लाइ प्रेम खपे। ये स्वामी साहब में सलो कयो, बिना प्रेम प्रकाश, बिना प्रेम प्रकाश कैके थिए की न की। बिना प्रेम प्रकाश ये चवे तो नामदेव कबीर ऐं रविदास। करे दिस कल्पतरे स्वामी अनन अभ्यास। तचेतन चिद आकाश प्रगट थे पाण में। हिक हिक सलो स्वामी साहब साधु चे, अंधा की न ॾिसने प्रत्यक्ष परमेश्वर के। अंधा की न ॾिसने मां रखी अंदर में भूंदू जाम भटकन। सुते सिद्ध सही कयो स्वामी सुजागने। रता रंग रहने द्वैत वराई दिल में। अन्या ने कहा वधिक छा चयो, अंधा एडी वडी गार अंधा है। तो प्रत्यक्ष परमात्मा के नथा ॾिसो, ता छा में था ॾिसो। मूर्ख पूजा कने परचेरी पत्थर जी। मूर्ख पूजा कने मान रखी अंदर में धे नित धुवन। भोग लगाइन भ्रांत जा बिना प्रेम नचने। सेकिया रंग रचने अविद्या जिन जे अग में। अन्या ॿियो छा चए, इन खां वधीक त पोइ हद आहे। जेको स्वामी साहब हेॾो दड़को मूर्ख चए तो ता मूर्ख आहियो, सच्चे परमात्मा के ॾिसो कान था। अंधविश्वास में अंधविश्वास था, अंधविश्वास जो कथाऊं अंधविश्वास घर में लगो पियो थो। उनखे चए तो मूर्ख, मूर्ख पूजा कन। वरी न चवनि था, पूजे को पत्थर चरिया चेतन खे छॾे। पूजे को पत्थर जंहिं सभई साधन सिद्ध कया। तंहिंजी कर नज़र स्वामी चर अचर। व्यापक अति वेस में। इन खां वधीक ॿियो छा थींदो आहे। गीता आहे, सच्चो वेद आहे। अञा इन खां वधीक छा चए। पूजे को पत्थर को यानी हेॾा हेॾा देवी देवताओं तो पूजे। पूजे को यानी खोड़ पत्थर चरिया। अरे चेतन, ये चेतन थी सब में वो एक ही बैठा परमात्मा। तू बेडी युवा हेॾे बि वो ही आ। इते ही प्रेम थी, भगवान सां प्रेम थी, इते ही प्रेम थी तो इते ही प्रेम। मलुकदास जा ये थोड़ा एकड़ा वचन है। मलुकदास संत जेके जे सूफी सूफी है ना, तो बार बार राम 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 चाहे। मुँह में राम बगल में छुरी ना। राम तो राम तुझे अंदर में भी बाहर भी राम। वो चवंदो ना है। जिते माण्हू हर घड़ी भगवान जो नालो खणंदे ऐं कंदे ठगी। तव्हां भगवान जो नालो था खणो पिया। ऐं उहो चवंदो न, उहो त हृदय में ई ॾिसंदो। मलुकदास जा कुझु
हिक हिक वचन में भी मलुकदास तो थे सबा जे हृदय बजे प्रेम पखावजता सबा जे हृदय बजे प्रेम पखावजता मंदिर ढूंढत को फिरे मिलो बजावन हार करिए पखावज प्रेम का हृदय बजावोता मन नचावे मगन फिरे तिसका महता अपार जो तेरे घट प्रेम है कह कहना सुना जो तेरे घट प्रेम है कह कहना सुना अंतर्यामी जानिए अंतर्गत का भाव जित जित देखो आत्मा तित तित साल गिरा उन जे लाइ हिकु कोई भी माण्हू ॾिसे जंहिंमें आत्मा है वो उन जे लाइ सालिग्राम भगवान सच्चो भगवान जीतो जागतो भगवान बोलण हारो ॻाल्हाइण वारो भगवान बोलण हारे के छॾे करे पत्थरनि खे पूॼे थो माई घर में पूजा पे करे ठाकुरनि वो ॿार अचीस ॿार उन पूजा जे प्रसाद में खणी वात में विधाई मां ये ठगा चंब आयसि भगवान जो भोग तू तो खाए बेवकूफ माई सच्चो भोग लगावाई पियो सच्चो भोग लगावाई पियो उनके है चंबो और नकली ठाकुरन के पूजे थी जित जित देखें आत्मा तित तित सालिग्राम बोलन हारा पूजिए पत्थर से क्या काम बोलन हारा पूजिए पत्थर से क्या काम माला जपो न कर जपो जिहवा कहूँ न राम माला जपो न कर जपो जिहवा कहूँ न राम मेरा सुमिरन हरि करे मैं पाया विश्राम मेरा सुमिरन हरि करे मैं पाया विश्राम अहिड़े माण्हूअ जे लाइ इहो चई बि उहे सघंदो जंहिंजो जीतन जागतन सां प्रेम उहे चओ न मां हथ में माला खणाए न हथ में फेराए जेके माण्हू मणका फेराईंदा आहिनि मालाऊं जपींदा आहिनि यार घर में पंहिंजी ज़ाल खे मारींदा आहिनि पंहिंजी माउ खे गारियूं ॾींदा आहिनि हे राम तो जपी हे मंदर ते थो वञे हे पूजा तो करे सोचे तो मां भगवान खे ख़ुशि थो कयां कॾहिं न थींदी असली भगवान घर में वेठो थी उन सां विड़े थो ऐं माण्हू मंदर में दुकान में अगरबत्ती ॿारे ग्राहक सां विड़ंदे कूड़ ग्राहक सां कूड़ ऐं तूं हे अगरबत्ती तो ॿारे मां त चवां दुकान ते मंदर ही न रख तूं सच जो सौदो कर ग्राहक अची भगवान आयो सुठे नमूने सां उनखे टेकल कर उन सां मिठो ॻाल्हाए पोइ ॾिस
मंदिर आहे तुंहिंजो दुकान, घर तुंहिंजो मंदिर आहे, घर मंदिर थी, घर तुंहिंजो जेको घर जो कमु करे थी, जीतन जागतन भगवाननि जा ही कपिड़ा था धुपजनी, उन्हनि जी रोटी थी थिए, उहे खाइनि था, तूं बि खाए थी त उहो तो खाए। सच्चो जेको भक्त आहे उहो परमात्मा कोई ॿाहिरि न ॾिसंदो, हिते ई ॾिसंदो सभ में। जित जित देखें आत्मा तित तित सालीग्राम, तुंहिंजे ई अंदर में स्वर्ग थी, तुंहिंजे ई अंदर में नरक थी, मथे कुछ कोई स्वर्ग बुर्ग कान्हे। कंहिं ॾिसिया हुआ कोई स्वर्ग? माण्हुनि जी अंधविश्वास में चई मथे कढ़ाव थी, अरे हिते कढ़ाव न आहिनि, हिते ॾिस छा लॻो पियो, माण्हू ग़लति करे थो, ॾुखाए थो, ॾुखे थो, दुख छाजो थो अचे? छा भगवान तोखे दुख थो ॾिए पियो? दुख तूं पाण तो ख़रीद करें, इन में तोखे स्वतंत्रता है, इन में तोखे स्वतंत्रता है। तोखे उन कोरो कागज़ ॾेई करे मोकिलियो थी, लिखावट तूं पंहिंजी कर। छा थो लिखे पियो? नरक तूं थो लिखे, स्वर्ग तूं थो लिखे, केरु थो लिखे? तूं ही आहे। तूं चाहे हे जेके भी संत थी गुज़रे आहिनि, ये छो हुया? ये ईश्वरवादी हुया, आत्मावादी हुया, परमात्मावादी हुया, प्रेमवादी हुया। जंहिं प्रेम कयो भगवत सां, साईं टेऊंराम जो शब्द, रहन था याद से हरदम, रखियो जिन प्रेम भगवत सां। भगवत के हे भगवत, मता कोई समझो कंहिं तीर्थ कंहिं काबे इन में मां उहे ॿ गीत हिकिड़ा चवां थो, हे गीत पूरो थिए, उहो काथे आहे थोड़ो उन्हनि ते ध्यानु ॾिजे। टेऊंराम जो शब्द, रहन था याद से हरदम, रखियो जिन प्रेम भगवत सां। अमर नालो रहियो तन जो, हलिया जे जग में निवेड़त सां। प्रेम वारो माण्हू जीतण जी कोशिश न कंदो। जे कोई प्रेम वारो माण्हू जीतण जी कोशिश तो करे त उहो प्रेम न आहे। प्रेम वारो माण्हू हाराईंदो, वो हाराईंदो। जे बुल्ले शाह चयो आहे, जीत जीत की उम्र गवाई, अब हार फकीरा, हारे दामुल हीरा, जीते दामुल कोडी, हीरा लहंदा लख करोड़ी, कोडी दामुल कसीरा। जे बुल्ले शाह तूने हार न मानी। प्रेम वारो माण्हू जीतण जी कोशिश ही न कंदो आहे, चवंदो मां हाराया। संसारी माण्हू जी ज़रूर चवंदो जीत, जेको संसारी हूंदो चवंदो मां जीतियां, ऐं जेको प्रेम वारो माण्हू हूंदो उहो हाराईंदो, पंहिंजे घर जे भातियुनि सां बि हाराईंदो, चवंदो तव्हां खटो। पोइ हुनजो प्रेम ई न आहे जेको खटण जी कोशिश करे। पोइ चवंदो, वो पंहिंजी ज़ाल खे बि चवंदो तूं वॾी आहे। अहिड़ा माण्हू ॾिठा आहिनि। सत्संग ॿुधई, पंहिंजी ज़ाल खे पेरे तक पियो, हालांकि मर्यादा न चवंदी असांजी, नीति न आहे, पर माण्हू हुनखे पागल चवनि पिया, त ज़ाल खे पेरे थो पई, केॾी महिल पुट खे बि पई वठे। मां असली सही इहो थी, पागल तूं आहे। वो शामू तो कंहिंखे थो पेरे पए, वो ज़ाल खे न पियो पए। वो ज़ाल में जेको परमात्मा आहे, वो चए पियो इहो हिन में अंदरि उहा मान खां जीतियां, न जीतींदो कॾहिं बि। प्रेम वारो माण्हू जीतींदो न। इन करे बुल्ले शाह चए थो, जीत जीत के उम्र गंवाई, अब तो हार फकीरा, जीते दामुल कौड़ी, हारे दामुल हीरा, हीरा लहंदा लख करोड़ी, कोडी दामुल कसीरा। जे बुल्ला शाह तूने हार न मानी,
तू बेमुर्शिद बेपीरा तुझो कोई गुरु ही काने कोई तू जीतने की कोशिश कंदे संसार में जीतबो प्रेम में न जीतबो प्रेम में हारियल ही असली मानू जो प्रभु के राज में सभी का पोते आए जीसस जो वचन प्रभु जो राज में वो ही पहुँचंदो जो सभी का पोते असां अॻितो खणण जी कोशिशि था कयूं अॻितो धिको बि खाईंदा आहियूं पोते वारे खे केरु धिको ॾिठो पोते वारे खे कोई पोतो आहे ई त लास्ट आहे ऐं प्रभु जो राज उनजे लाइ आहे संसार में मां चवां जीत है जेके सही संत आहिनि उनजे लाइ साईं टेऊंराम चए थो रहन था याद से हरदम रखियो जिन प्रेम भगवत सा अमर नालो रहो तन जो हल्या जे जग में निवेड़त सा दिसी दुख कीन के डरिया कुसन वेले जिना पुड़ क्या रोए थी खल्क अजुतन लाए दिना जिन सिर शहादत सा सफाई सादगी सुंदर रखी जिन पान वट पूरी वण्या सब के सदाई से हल्या जे जग किनायत सा सची सिक प्रीत शरदा रखी जिन गुरन में पूरी कहे टेऊं उहे धन धन हल्या जे जग खुदा कत सा अमर नालो रहो तन जो हल्या जे जग में निवेड़त सा अंदर में निवेड़त बाहरों भले ही कड़क हो जाए पर संत जो सही संत न कदें कंहिंखे सराफ ॾींदो ऐं जेको सराफ तो ॾे ॿिए खे पारा तो ॾे पियो संत न संत त सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्ति मा कश्चित् दुख भाग भवे से संत सभिनि जे लाइ उथंदे वेहंदे संत जी इहा ई हूंदी संत हो पंहिंजे लाइ त कॾहिं न चवंदो भॻवान खे मुंहिंजे लाइ वो सभिनि जे लाइ चवंदो हे मुंहिंजा प्यारा प्रीतम जेको हिते मूंखे बख़्शीश कयो थी सभिनी खे वो सब ख़ुशि हो सर्वे भवन्तु सुखिनः सब सुख के उपलब्ध था संत उनके चइजे संत ऐं पारा तो ॾे संत कंहिंखे कंहिंजे लाइ अंदर में जी जीसस जेको क्राइस्ट चवंदा आहियूं जेॾीमहिल उनखे माण्हू ख़बर त केरु पिया उनखे मारनिसि तव्हां सम्झो गुंडा मवाली नो कोई गुंडा मवाली न पिया मारनि उनखे धार्मिक माण्हू मारनि जेके ईअं भगवान के मञींदा आहिनि ॼाणींदा न आहिनि परमात्मा मानने की चीज है ही नहीं परमात्मा जानने की चीज जो जानेगा वो किसी को एक चींटी जैसा भी कष्ट नहीं देगा वो बोलेगा परमात्मा तो यही है इसको मैं कष्ट दूं और इसी के न के मां गलत इन जे लाइ सोचा जिसके केर पे मारन सब ये मौलवी भाई साहब टिकाणन वारा ये हुआ छो जो उन्हनि जा दुकान बंद पिया था जीसस चए पियो परमात्मा जो राज तहां जे अंदर थो तहां जे अंदर वो परमात्मा तहां जे अंदर थो वो पहुचन पाके असां मंदिर में केरी वो वञन पिया खलीफन के मछराया हे खारे वतो हे माण्हुनि खे चाहे इहो हुजे चाहे बुद्ध हुजे बुद्ध जे नाले बि ईअं चयो उनखे बि
काॾों जो काॾे वञी बुद्ध काॾे वञी निकितो। असांजे इंडिया जो बुद्ध जापान, चीन, तिब्बत, श्रीलंका खोड़ काॾे पनपजी विया उनजे ज्ञान में। वो चए पियो भगवान तव्हां काथे था ॾिसो पिया, परमात्मा त हे सभु परमात्मा आहे, पर हुननि जा दुकान बंदि पिया थियनि। पोइ उन्हनि ई इहे कम कया, उनखे जीसस खे हीअं किलियूं हथनि में टंगुनि में किलियूं। इहो हुयो संत चए पियो हे प्रभु इन्हें क्षमा करना। जंहिंखे कोई अहिड़ो गंदे में गंदो मौत ॾे। हिते कोई बि थोरो धार्मिक आहे, अकड़ अहिड़ी थी थी वञेसि पई ॼण ॿियनि खे ॾिसे थो त इहे नरक में वेंदा, मां स्वर्ग मुंहिंजो कठो आहे। उहो ई हिकिड़ो मोहम्मद हिकिड़े खे छोकिरे खे 2 ॾींहं वठी वियो निमाज़ पढ़ाइण जे लाइ। निमाज़ पढ़ी करे मोहम्मद सां उहो छोकिरो चयो 2 ॾींहं निमाज़ पढ़ी आयो। वरी 3 ॾींहं चएसि थो हजरत ये जो सो रहे हैं फुटपाथ पे, ये इतने जने जो सो रहे हैं, ये कौन से नरक में जाएंगे? अरे बुद्ध न चई मोहम्मद अरे 2 निमाज़ूं तूं पढ़ी आयो छोरा, अॼु ॿियनि खे नरक में तो मोकिले पियो। चएसि ये कौन से नरक में जाएंगे, अभी तक सो रहे हैं। चई छोरा तू भी तो कल सुम्हियो पियो आहीं हिते, अॼु 2 निमाज़ूं पढ़ी आयो आहीं, थोरो तूं धार्मिक थियो आहे त ॿियनि खे तूं वरी नरक में थो विझी। थोरो माण्हू धार्मिक थी वेंदो आहे ईअं पिटींदो आहे तव्हां नरक में वेंदव, ॾिस जाए मां पिटियांव, हे धार्मिक आहे। ऐं जीसस चए पियो हे प्रभु इन्हें क्षमा करना, इन्हें क्षमा करना। जेको हथनि में किलियूं हाणे ये धार्मिक माण्हू पिया मारनि उनखे। सुकरात के भी जहर ॾियण वारा ई धार्मिक, मंसूर के भी मारण वारा धार्मिक माण्हू जेके परमात्मा के मञींदा आहिनि। परमात्मा मानने की चीज है ही नहीं, परमात्मा को जानो, जानोगे यहाँ भी वो देखोगे, यहाँ भी वो देखोगे। ये गीत केड़ा सब में की नूर समाया, एक वही भरपूर समाया। सब में एक ही नूर समाया, एक वही भरपूर समाया। ध्यान का अनमोल खजाना, ध्यान का अनमोल खजाना, हर कोई संग लेकर आया। मैं नहीं आया हूँ सिखाने, मैं नहीं आया हूँ सिखाने, मैं तुम्हें आया हूँ जगाने। जागो अब तो नींद से जागो, सोते सोते उम्र गंवाई, सोते सोते उम्र गंवाई। अब तो नींद से जागो, जागो। यही संत, ये पैगंबर गुरु नानक, कबीर, रविदास, ये सब जेके भी चरणदास, पलटू, ये सब जगह पिया। तव्हां काॾे था ख्याल कयो पिया भगवान? अरे परमात्मा ही थी, सब सब। कबीर चए पियो सब परमात्मा थी। तव्हां भरमी तव्हांजी अंधविश्वास जूं कथाऊं, ये जेके भी कथाऊं तीजड़ीअ जी, महालक्ष्मी, अरे ये कथाऊं ॿुधंदी त तोखे कॾहिं परमात्मा जी ॼाण ई न पवंदी, मञी थी पई। तीजड़ी जी कथा है, मां सत्यनारायण जी भी तव्हां सोचो कथा है। कोई भगवान कंहिंखां बदिलो वठंदो? तू प्रसाद न खाधी, मूंखे तू सिर न नवाए, मां तुंहिंजा ॿोड़िया। अरे इहो भगवान।
तव्हां इन्हनि कथाउनि खे ॿुधी करे पोइ भॻवान खे तव्हां मञींदव, भव में जीवन बिताईंदा, निर्भयता कॾहिं न ईंदव। परमात्मा के जानी दे, परमात्मा तुझे घर में थी, हिन घर में छा, हिन घर में थी, इते ही थी। तूं अखियूं ॿुॾे करे तूं पहिरियों ॾिस मां आहियां केरु। तूं जेको इहो टें टें करे थो, इहो अहंकार ई तोखे केरावे, या तुंहिंजी मां 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 इहा ई उनखां दूर करे वेठी थी। बसि ईअं राम राम चवण सां कुझु न थींदी, इहा मां मिटाइण सां ई। कबीर चए पियो न, पोथी पढ़ पढ़ जग मोआ, पंडित भयानक होई, ढाई आखर प्रेम का। प्रेम में माण्हू मरंदो आहे, मिटजंदो आहे। ढाई आखर प्रेम का, पढ़े सो पंडित होए। जब मैं था तब हरि नहीं, मां हुयम हरि न हुयो, अब हरि है मेरे से लेके यहाँ तक, मैं ना। प्रेम गली अति साकरी, साकरी चइबो सोड़ी, अति सोड़ी, तामे दो न संवार। मां भी हूं, परमात्मा भी, बन उहो ई हिकु ई आहे। इहा ही आहे जेको वरी टेऊंराम जन जो हिकिड़ो शब्द थो अचे, टेऊंराम जन जो ॿोध इन ॻाल्हि में खुलियल हो। मां चवां, मां टेऊंराम त ॾिठो कान हो, पाकिस्तान में ई उन्हनि चोलो छॾियो। बाक़ी उन्हनि चयो आहे उहो साक्षी, चाहे गुरु नानक बि इहो ई चयो आहे। गुरु नानक छा चयो आहे? आदेश ॾिसे आदेश, आद अनिल अनाद जुग जुग एको वेस, जेको सभ में हिकु ई रूप में आहे। तीअं ई साईं टेऊंराम बि चवनि था, साखी सभ जो ॼाणो, साखीअ खां कुझु छुपियल न आहे। ॾिसण हार सभु साखी सभ जो, ही ॾेख सॼो संसार, इहो ई हिकु सभिनी खे ॾिसे थो। सभु उन में, असां उन में आहियूं, असां में उहो आहे, उन में असां आहियूं। वो मुझ में है, मैं उसमें हूँ, दोनों है राजदार। है ताजों का ताज मेरा यार ताजदार, इससे बढ़ के बंदगी क्या लाऊं सरफराज। सजदे में मैं और मेरे सामने है यार, तू झुक तू मिट त सामू वही थी। तू मिटे ही कान, बस मथो भी टेके दो, सिर्फ कसरत। मन भी जॾहिं झुकई, मन भी जॾहिं मिटई, तॾहिं तुंहिंजे अंदर में ख़बर पवंदे तो परमात्मा छा आहे। पर इहो मन मिटण न ॾींदी। वे मां जी त प्रैक्टिस आहे, मां माइनि खे जंहिंमहिल चवंदा आहिनि अखियूं ॿुध, इहा न कराए, इहा न कराए, तूं भले 100 भेरा माला फेराए, मूंखे फेरींदी मैं, कुझु बि शब्द चवराए चवंदी मैं, बाक़ी इहो अखियूं ॿुटराए करे न चवो। इहो चए थो, अञा टीवी ॾिसां थी मज़ो अचे थो, बाक़ी ईअं अखियूं ॿुटियां थी, ईअं त अंदर में वाघू मछ अचनि पिया, असली पटिजी थी पवां। इहो न, कट थी अंदर में विक्षिप्तता भरी पई थी, गंदगी भरी पई थी अंदर में, कचरो थी अंदर में। तो इहो कचरे में तूं काढो आहे हीरो, अंदर हीरो थी, हीरा पायो गांठ कटाया, वहां को बार बार पियो। कबीर चए पियो, वो हीरो आहे मुंहिंजे अंदर, वो आत्मा हीरो आहे। जंहिंजी आत्मा जी ख़बर कीअं पई? हल्की थी जब चढ़ी तराजू, पूरी भई अब क्यों तोले। पहिरियों मूंखे तुलना हुई, सभ में तुलना, मुंहिंजो पलड़ो हेठि मथे हुयो। हल्की थी जब चढ़ी तराजू, पूरी भई अब क्यों तोले। हाणे मूंखे तुलना कान्हे। तुलना जंहिंखे न आहे, जे तुलाधर वैश्य, तुलाधर वैश्य साक्षात्कार परमात्मा जो दुकान हलाईंदे क्यों, बिल्कुल दुकान कराने जो। इन जी कथा जंहिं ॿुधी हुजे, तुलाधार वैश्य ऐं ओॾो तपस्वी, हिकिड़ो तपस्वी तपस्या करे ऐं ईअं करे पियो, वार वॾा थी विया, बाणी वरी वारनि खे वेड़े छॾियो त हिकिड़ी झिरकी अचे उन वारनि में वेही रही, ॾिठई वारनि में झिरकी वेही रही, अचे ठीकु आहे मां कुझु न कंदोमांसि। झिरकी वेठी उन में अची वञे पई, वरी धीरे धीरे झिरकी अंडा ॾिना, अंडा अचे पियो। हाणे मां हिनखे हीअं कंदुसि त अंडा किरी पवंदा। हिन झिरकी यम करे, भले यम करे ॿार कढे, मां बीठो आहियां तपस्या थो कयां।
तपस्या कई झिरकी 12 ॼणिया ऐं पोइ झिरकी उॾामी वई पोइ इहो थियो चई बसि हाणे त मां थी वियुमि सभु ऐं हाणे मुंहिंजे हिन में घोंसलो ठाहे करे वारनि में झिरकीअ ॼम कयो आहे इन खां वधीक हाणे मूंखे ॿियो छा खपंदो सुर्ग मुंहिंजे लाइ हाणे ईअं अहंकार करे हले पियो मथां आकाशवाणी अथसि अरे तपस्वी तूं हेॾो अहंकार थो करे वञ तुलादार वेह छॾे तुलादार मां ॿुधो आहे वापारी दुकानदार चई तूं इहो थोरी तपस्या कई थी हेॾो तूं वञ उते वञी करे ॾिसे त हो वञा दुकान पियो हलाए पर उनजे अंदर में इक्वल सभु साम्यक भोजन साम्यक निद्रा साम्यक सब साम्यक सब साम्यक सब साम्यक साम्यक यानी इक्वल न ज्यादा भोजन न कम भोजन न ज्यादा नींद न ज्यादा कम सब इक्वल उनके साक्षात्कार दुकान हलाए पियो हे वेठो आहे क्रोध पहुचेस जे मूंखे ॾिसे ई नथो मां वेठा नेठ थोड़ी देर खां रड़ करे ओ तुलाधर ॾिस मां आया मां अञा मूंखे निहारी नथो पियो अरे चई तूं झिरकियुनि जा जमा उते कराए आई हिते न ॻाल्हाए घणो हेॾो उते बसि करे अरे हे त भेण हे त कंत्री आहे न ही कहिड़ी ख़बर मां बराबरि इहो ई त खणी आयो आहियां झिरकीअ खे जमो करायो उहो उते करायो हूंदे हिते न ॻाल्हाइजांइ घणो पोइ त हारजी वियो हे भेण वापारी थी करे हेॾी ॼाण अथसि पोइ वञी वेठुसि वञी विनम्रता सां पुछेसि चइसि मन ईअं तपनि सां कयो तपनि बपनि करण सां कुझु न थींदो हिते सभ में परमात्मा आहे मां वटि जेको अचे थो मां त उनखे ई ॾिसंदो आहियां मुंहिंजो ग्राहक भॻवानु आहे मुंहिंजो ॾिसावर भॻवानु आहे सभु मां उनखे ई ॾिसंदो आहियां तपस्या मां थींदे छा असली तप थी हिते काम क्रोध लोभ मोह भाई टाइम थी वियो न असांजो घणो थियो घणो चयो वधीक हुन खां वधीक न थी वञे थी वियो न एतिरो ई साईं 50 थिया बाक़ी 10 मिंट तपस्याउनि सां न असली तप असांजे घर गृहस्थ में आहे असां खां क्रोध तो निकिरे असां खां कूड़ तो निकिरे अगरि वाणीअ जी अशशीलता निकिरे थी असली तप इहो थी इहो न निकिरे असांजो वहिंवार भगवती वहिंवार हुजे अञा जे मां शब्द चवां पियो सब में एक ही नूर समाया एक वही भरपूर समाया ध्यान का अनमोल खजाना ध्यान का अनमोल खजाना हर कोई संग लेकर आया मैं नहीं आया हूँ सिखाने मैं नहीं आया हूँ सिखाने मैं तुम्हें आया हूँ जगाने जागो अब तो नींद से जागो सोते सोते उम्र गंवाई अब तो नींद से जागो जागो अब तो नींद से जागो ध्यान को कल पर मत टालो होश भरा जीवन अपना लो ध्यान को कल पर मत टालो होश भरा जीवन अपना लो पग पग पर होती है परीक्षा पग पग पर होती है परीक्षा जागने को धर्म बना लो मैं तुम्हें आया हूँ बताने मैं तुम्हें आया हूँ बताने मैं तुम्हें आया हूँ जगाने जागो
तो नींद से जाग। 4 दिनों की है जिंदगानी, मन करता फिर भी मन मानी। 4 दिनों की है जिंदगानी, मन करता फिर भी मन मानी। आँख है फिर भी है अंधा, आँख है फिर भी है अंधा। हर मनुष्य की यही कहानी। मैं तुम्हें आया हूँ बताने, मैं तुम्हें आया हूँ बताने, मैं तुम्हें आया हूँ जगाने। जागो अब तो नींद से जागो। वो निंड न जेके सुबुह जो माण्हू उथंदा आहिनि 4 बजे, मां उनखे त फेवर में न आहियां। जेके माण्हू भले उथनि, मां उहो जागण वारो नथो चवां। जीवन में जाग, ये जेको असां जीवन जियूं था जे सही थी त जीवन ही परमात्मा थी। माण्हू चवंदा आहिनि जीवन जो लक्ष्य छा आहे? जीवन जो लक्ष्य चवंदा आहिनि परमात्मा आहे। इहो ईअं ई थो चए, इहो सम्झी करे न चए। जीवन में अगरि पाइणो थी त जीवन खे पाए त परमात्मा खे पाईंदो। जीवन ही परमात्मा थी। हे जीवन जेको तूं जी थो, तूं सोए सुम्ही थो, निंड में तो हली पियो। निंड मां न जाग। ॾिस मां खां कीअं ग़लतियूं थी थियनि पियूं। मां चवां भगवती जीवन ऐं संसारी जीवन। संसारी में मन आहे, मन में कूड़ आहे, घृणा आहे, वैर आहे, झगड़ो आहे, ठगी आहे। इहो नरक ॾिठी। ऐं भगवती जीवन, आत्मिक जीवन, इन में कोई भी वैर घृणा ठगी। हिकिड़े शहर में एक संत कथा कई 10 ॾींहं खनि त वज़ीरनि बि ॿुधी, प्रजा बि ॿुधी, राजा न ॿुधी। राजा हुयो जिज्ञासु, हुयो राजा, जिज्ञासा हूंदी हुअसि। त सभिनी वज़ीरनि चयो साईं असां कथा ॿुधी आहियूं, ॿुधण सां ॼण जीवन में रूपांतर आयो आहे, बदलाहट आई आहे। सत्संग उहो जंहिंमें बदलाहट पाण ई अचे, करणी न पए। जेको करे थो उहो पाखंड कंदो। ॿुधण सां ख़बर माण्हू खे सम्झ अची वञे, भाई ये बाहि आहे, माने मथो जंदो सड़ंदो, बसि इहा सम्झ अचे। ऐं इहा सम्झ ई कान्हे, वरी हथ थो विझे पियो। भाई क्रोध करण सां माण्हू नरक में आहे, ख़बर बि आहे, वरी क्रोध, वरी क्रोध, वरी क्रोध, वरी क्रोध। इहो छा आहे? ऐं सत्संग ॿुधण सां क्रोध अंदरों निकिरे न। सचो सत्संग बि पोइ रूपांतर अचे। त वज़ीरनि चयो राजा खे साईं असां हिन सत्संग 10 ॾींहंनि खां ॿुधो आहे, ॼण असां में तब्दीली आई आहे, असां में बदलाहट आई आहे। हाणे जेके असां इहे धंध पंध अंधविश्वास कयूं पिया, हाणे असांखे भउ ई नथो थिए। असां थोरो ई ॿुधो आहे, असांखे बिल्कुलु सही लॻो आहे ऐं असांजे आचरण थी वियो आहे। राजा चई मूंखे बि पता हिकिड़ी अंदर में जिज्ञासा आहे, अहिड़ो आहे या संत? हा बढ़िया, तव्हां ॿुधोसि त सही, असां कॾहिं न ॿुधो आहे अहिड़ो। पोइ राजा चई मां बि थो हलां, हलो ख़ुशीअ जो खाओ। सत्संग हले पियो। राजा खे चवंदा आहिनि हट राजा जो, राजा खे हट, राजा हट, ज़ाल हट, ॿार हट, 3 हट ख़राब थींदा आहिनि। राजा जो हट, राजा अकड़ में, संत खे नमस्कार बि न कयईं, अकड़ में, अहंकार, अहंकार ई त आहे।
एकदम राजा चेस तो संत के अरे संत थोड़ो बुधाया जाए मुझे भेण मां खोड़न का प्रश्न कहवा एकड़ो प्रश्न मुझे अंदर में आ मुझे कदे भी एड़ो उत्तर के न दिनो आ न ही मां के अंदर में कहे एड़ो खोड़ उत्तर मिले पर दिल सा मुझे काई गाल न लगिया अरे तू बुधाए कोई उत्तर बुधाए चपता चवन पिया तुझो सत्संग बढ़िया है मां के एकड़ो उत्तर बुधाए संत चेस मन चो जे बुधाए स्वर्ग छाए नरक छाए मुझे कहीं भी दिल सा करे उत्तर न लो संत निहारे करे जिस तो आयो ताई उत्तर वठना पंजी शिकिल डिठी थी बांदर अकोला सजा पंजी शिकिल तो चेरियो लगो पिया बांदर लगो पिया ये मानुआ तू बांदर लगो पिया पाण के राजा से क्यों दिखाए कि संत या पुत्र मां के नन खणी चेवा मां हेडे है तू समझी जा थोड़े तू छा तो समझी तू मां के समझ मां के रहा राजा ये समझा तो चया बंदा के डिठवा संत बा तपियो करे मियाण मा तला जे हाने तो लाए से जेडी मन हिया प्राक साईं देखारे संत एकदम आंगुर करे चेस तो यो थी नरक तो पूछो ना नरक छा है यो नरक थी एड़ो उत्तर तो न करे न बुझो खोड़न सत्संगन में वयो एड़ो उत्तर न बुझो तलवार हाथ डकण लगुस तलवार किरी पियस जे एड़ो उत्तर पश्चाताप अंदर में जी मां गलती कई मन संत के ओलारे की तलवार आई आंसू निकलिया धीरे धीरे संतन जे चरणन में गिरियो जस्तो बेटी ये स्वर्ग थी हे थी स्वर्ग तुझे ही अंदर में नरक थी तुझे ही अंदर में स्वर्ग थी परमात्मा जो राज्य भी तुझे अंदर में थी तू बाहर तो बोले परमात्मा के परमात्मा तुझे अंदर सब में एक ही नूर समाया एक वही भरपूर समाया वही परमात्मा है जो को चारों तरफ समाया कोई परमात्मा व्यक्ति ना है कोई भगवान मानू ना है परमात्मा ही आए इनके लखणो थी तो प्रेम सा प्रेम जडे प्रेम में मानू मिट जी तदे ही वो नजर ईंदे तू प्रेम तो अथी पर प्रेम अकड़ वारो थी अहंकार वारो थी तू थोड़ो ही प्रेम करी तो उनकी मथों मालिकियत तो करे कुछ भी करे तो बे जे मथों मालिकियत करे तो यो कुछ भी जानो काने जिथे प्रेम आ उते मिट जानो एकड़ो इंदो फिल्मी गानो प्यारे जिस दिल में जवा प्यारे जिस दिल में जवा समझो भगवान वहां प्यारे जिस दिल में जवा समझो भगवान वहां मान ले तू समझ ले तू धड़कनों की ये जुबां सुन ले तू दिल की सदा प्यार से प्यार सजा सुन ले तू दिल की सदा चाचो मैं दिल यानी हृदय इते थी परमात्मा इतों जी तू बुधंदो ही नहीं तू इतों जी बुधंदो होते थी नरक हिते थी स्वर्ग हिते थी परमात्मा तू परमात्मा की काथे तो बोले हिते ही बैठो थी मथा ही सोचे जने चंद्र तो मानू जने पहिरियों मानू रूस में घूमी आयो वैज्ञानिक अची वेठस पुछंस पिया हुतों जा सामान खणी आयो जिसमें भगवान जेके भी मानू जिन उते कोई भी भगवान काने एकड़ो धार्मिक मानू आया चईंस भगवान को धार्मिक के मजाक कई जी हाँ उते हुयो जी हाँ मुझे खबर है भगवान बना उते ही है मजाक कईस वरी थोड़े शाम जो वरी बियो एकड़ो आयस नास्तिक आयस जो उते भगवान हो चीन उते न हो उन सां भी मजाक हाणे परमात्मा छा चंड ते वेठो आहे छा उते तो पोइ हुन लिखी रखियो परमात्मा तो कुछ भी काने को परमात्मा अथी त इते ही थी
तुझे ही अंदर में थी, जेको कबीर चेवा अव्वल अल्लाह नूर उपाया कुदरत के सब बंदे, एक नूर ते सब जग उपजो कौन भले कौन मंदे। लोगा भरम न भूलो, लोगा भरम न भूलो, खालिक खल्क खल्क में खालिक पूर रहो सर्वठाई। माटी एक अनेक भांत कर खाजी साजन हारे, ना कछु पोच माटू के भांडे, ना कछु पोच कुम्हारे। सब में सच्चा एको सोई, तिसका किया सबो कुछ होई। हुक्म पछाने सो एको जाने, बंदा कहिए सोई। अलग अलख न जाए लखिया, गुर गुड़ दीना मीठा। कहे कबीर मेरी शंका नासी, सर्व निरंजन डीठा। सर्व निरंजन उनखे चइबो आहे जेको ॾिसण में न अचे ऐं आहे उहो ही निरंजन। अंजन ॾिसण में ईंदो आहे, निरंजन ॾिसण में न ईंदो आहे। इहो ही आहे तुंहिंजे ज़ाल में, तुंहिंजे पीउ में, तुंहिंजे परमात्मा में। आख़िरी में सभिनि जे अंदरि वेठल परमात्मा खे नमस्कार। ओम शांति शांति शांति। जय श्री